नाज़रीन, मीरपुर माथेलो जे ॻोठ रईस ख़ैर मोहम्मद महर जो रहवासी पौरियत नूरदीन महर गुर्दन जी बीमारी सबब गुज़रियल 4 सालन खां खट ते पयल आहे। नौजवान जा वारिस गरीब हुजण सबब इलाज नथा कराए सघनि। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवट जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, सिंध जे अमीर ज़िले घोटकी ज़िले जे हेडक्वार्टर मीरपुर माथेलो जे ॻोठ रईस ख़ैर मोहम्मद महर में मौजूद आहियां। हिते ही नूरदीन महर जेको गुज़रियल 4 सालनि खां गुर्दन जी बीमारी में मुब्तला आहे ऐं हिन पंहिंजे हड़ा वड़ा जेको ख़र्च करे तंग थी चुको आहे। हिन जी ज़िंदगी जेकी आहे ॾाढी ॾुखी गुज़रे पई। अचो त हिन सां हाल वाल कयूं, हिन जो छा चवणु आहे। 4 साल थी विया मां गुर्दन जे मर्ज़ में मुब्तला आहियां। उन खां पोइ मुंहिंजी सॼी अखि जी ब्लड प्रेशर जे करे शुगर जे करे सॼी अखि मां नज़र बि ख़तमु थी वई आहे। मां वटि जेको कुझु हुयो घर जो हल तल सर सभु कुझु खपाए, बाल ज़मीन वग़ैरह मां वटि हिन टाइम कुझु बि न आहे। हर शइ मां खपाए छॾी आहे। हाणे मां ख़र्च करण जेतिरी सघ न रही आहे, तंहिंजे करे मां सरदार अली गौर ख़ान महर, सरदार अब्दुल बारी खान पिताफ़ी, सरदार मोहम्मद बख्श खान महर ख़ासि करे DC घोटकी खे अपील कयां थो त मुंहिंजो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। हफ़्ते में मुंहिंजा 2 चकर डायलिसिस गंबट हॉस्पिटल में थींदो आहे। उन खां अलावा मां वटि एतिरो न आहे जो मां किरायो करे उते पहुचा। इन जे करे मां अपील कयां थो सिंध वासियुनि खे, सरहदी वारनि खे, पूरे पाकिस्तान जी सरहदी वारनि खे अपील कयां थो त मुंहिंजी माली मदद कई। 4 साल थी विया घर हर मुझे बीमार ज़मीन हुई, वो विकिणी माल हर शइ करे छॾी आहे। हाणे इलाज जेतिरा पैसा मिलनि हफ़्ते में 2 चकर डायलिसिस थींदो आहे। असां बसि वारनि खे अपील कयूं था त असांजी मदद कई वञे जीअं हिन जो इलाजु सही नमूने थी सघे। नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि, उहे स्कूल में नथा वञी सघनि, उन्हनि जी पेंसिल जे लाइ बि असां वटि कुझु बि न आहे। हाणे त महिरबानी करे बसि वारनि खे अपील कयूं था त असांजी मदद कनि। असांजी सार लाइ ख़ासि करे असां महिरान TV वारनि जा महिरबान आहियूं जिन असांजी अची संभाल लधी आहे। पहिरियों असांजी कंहिं बि संभाल न लधी आहे। अपील कयूं था असांजे बाबा जी मदद करो। 4 सालनि जो बीमार पियो आहे, असांजी मदद करो। शयूं करे बाबा जो इलाज करायूं था। अपील कयूं था भाई बाबा जी मदद करे। मोहम्मद कासिम कलवट, मेरान TV, मीरपुर माथेलो।